बाबा हाणे ॿुधाए त तूं छा सोचियो आहे? पुट जिंदगी तोखे गुज़ारणी आखिरी फैसलो बि तूं ई कंदे। बाबा घणो न सोच, बिस्मिल्लाह करे निकिरी था पऊं, मालिक भलाई कंदो। मुंहिंजो इहो फैसलो आहे बाबा, शादी कंदुसि त हलीमा सां गॾु। तो जॾहिं फैसलो करे छॾियो आहे त पोइ मूंखे वञण में कहिड़ो इतराज़ आहे मुंहिंजा पुट? जेकॾहिं इतराज़ न आहे त पोइ बाबा ही राति निकिरी वञो। राति जो कोन वेंदासीं पुट, सुभाणे शाम जो वेंदासीं। वरी सिज लहण खां अॻु में घर वापसि मोटणो आहे। बाबा ॾींहं जो मूंसां घर में घटि वेहंदो आहे। पापा असां त छोकिरी जे पीउ मां सां ॻाल्हाईंदासीं, मूंसां घर में न हूंदो त कहिड़ो फ़र्क़ु थो पए? बाबा तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी छॾींदो, आख़िरी फैसलो मूंसां जो ई हलंदो। पहिरें चकर सां हा त कोन कंदा, सोचण जी मोहलत घुरंदा। जे मूंसां घर में न हूंदो बहितर थींदो। उन खां बाद में हुनजो पीउ मां मूंसां ते ज़ोर रखंदा, पर जे मूंसो हुजे तकड़ में जवाब ॾेई छॾे त पोइ। अदा बाबा सही तो चवे, सुभाणे शाम वेंदासीं ऐं तुंहिंजे कुंवार जो पक्को रिश्तो करे पोइ मोटंदासीं। परेशान न थी। ईअं थी थो वञे त पोइ ॿियो मूंखे छा घुरिजे? अदा मुर्शिद पर ॾेई आया आहियूं, भलाई थी वेंदी। इंशाअल्लाह। पुट जे हली मां तुंहिंजे नसीब में आहे त तोखे ई मिलंदी, परेशान छो थो थी? न वठ टेंशन, मालिक साईं भलाई कंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।